इनकलाबी शायर उस्ताद बुखारी जी 95वीं सालगिरह तकरीब अॼु अवामी प्रेस क्लब मलीर में सिंधी अदबी संगत शाख मलीर तरफ़ां कई वई। इन तकरीब में सिंध के अदीबन शायरनि ऐं सुगड़नि वॾी तइदाद में शिरकत कई ऐं ज़बरदस्त तरीक़े से उस्ताद के भेटा पेश कया। अचो त हिते जे अदीबन सां ऐं तव्हांजे सियासी समाज कारकुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उस्ताद जे बारे में छा था चवनि। मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे जो आउं सम्झां थो त हूअं त सिंध सॼी शाइरनि मां भरी पई आहे, पर उस्ताद बुखारी जहिड़े शाइर खे भेटा ॾियणु ऐं या उनजी सालगिरह मल्हाइणु, इन मलीर शाख जे हवाले सां माना हिकिड़ो मेंबर जे हिसे सां आउं जेको आहे सो फ़ख़ुरु महसूसु थो करियां ऐं असांजे शाख ते फ़ख़ुरु थो करियां त कीअं जेको सो चूंडे अहिड़ियूं शख़्सियतूं असांजे अॻियां आणीनि पिया जिन जो जॾहिं नालो थो वठिजे त बिल्कुलु असांजी दिलि चवे थी त हिन ते तयारु थियणु घुरिजे प्रोग्राम। ईअं सम्झो त नयूं नयूं जेकियूं आहिनि से रस्मूं असांजी शाख जेका आहे उन में जेको से पैदा थी रहियूं आहिनि, जंहिंमें अॼु उस्ताद बुखारी जी ऐं जेका असां सालगिरह आहे ऐं ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं थियणु घुरिजनि अहिड़ा प्रोग्राम। ऐं मलीर शाख जीअं वजूद में आई आहे, चोथों साल उनखे गुज़रियो आहे, त आउं सम्झां थो त उन पंहिंजे हिसाब सां जेको सो प्रोग्राम बाक़ाइदे कंटिन्यू जेको आहे सो अॼोको ही टियों आचर आहे, जंहिं ते माना टियों आचर मुसलसल असांजो माना अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो इलेक्शन खां वठी प्रोग्राम थींदा पिया अचनि ऐं अॻिते बि असां जेको अॼु वेही ऐं अॻियां जेको सो फेबरवरी में बि 2 प्रोग्राम ॿिया बि असांखे करिणा आहिनि जिन जो असां अॼु मंज़ूरी ॾेई छॾी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो असांजो अॻिते पूरो साल जेको आहे सिलसिलो हलंदो। ऐं बहरहाल उस्ताद बुखारी इहो लहण आहे त उस्ताद बुखारी जे नाले ते अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं हिननि प्रोग्रामनि खां उस्ताद बुखारी जो कदु तमामु मथे आहे, तमामु वॾो कदु आहे, पर असां पंहिंजे हाल सारू ऐं जेतिरो थिए त असां भेटा ॾेई उन्हनि में आङुर कटाए शहीदनि में पंहिंजो नालो था लिखायूं। बसि माज़ीअ जी हीरप तक़रीबन वॾा प्रोग्राम करे पई ऐं उस्ताद बुखारी 95 सालगिरह आहे। उस्ताद बुखारी हिकु बहितरीनु ऐं वॾो शाइर हुआ सिंधी आहे। उन रोमानवी शाइरीअ सां गॾु धरतीअ ते बि लिखियो ऐं उन्हनि जी यादि में या उन्हनि जूं वर्सियूं वग़ैरह बि मल्हाइजनि थियूं। असां सिंधी अदबी संगत इहो 95 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं मैसेज ॾींदासीं त असां पंहिंजे लेखकनि खे, पंहिंजे अदीबनि खे, दानिश्वरनि खे विसारियो न आहे। असां उन्हनि खे यादि कंदा रहंदासीं, उन्हनि जा अहिड़ा ई प्रोग्राम तरतीब ॾींदा रहंदासीं। जे अहिड़े शाइर खे असां भेटा ॾेई रहिया आहियूं जेको अवामी आहे, जेको आम माण्हुनि जी ॿोली में शाइरी कंदो आहे, हुनखे झर झंग में ॻायो बि वेंदो आहे ऐं पढ़ियो बि वेंदो आहे, ॿुधो बि वेंदो आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी घणो करे तमामु घणे खां घणी, छो त मुंहिंजो वास्तो रेडियो सां आहे, त एतिरी त उनजी रेडियो ते शाइरी आहे जेका फरमाइश असांखे ईंदी आहे। उन में कहिड़ो बि प्रोग्राम हुजे, घटि में घटि 2 या 3 कलाम उस्ताद बुखारी जी शाइरी लाइ फरमाइश कया वेंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त उस्ताद बुखारी खे सॼो जग सुञाणे थो ऐं हुन जेका शाइरी कई आहे उहा बि कमाल जी आहे। उन में बहर वज़न हुजे, आज़ादु नज़म हुजनि, कुझु बि हुजे, पर हुनजी शाइरी अहिड़ी आहे जेका वाक़ई अंदरि खे ईअं महसूसु थींदो आहे त ॼण असां पाण इन में मौजूदु आहियूं। त उस्ताद बुखारी ॾिसो न, हिकिड़ो माण्हू हुनजो शेर पढ़ां, सिर्फ़ु हिकिड़ो मज़दूर हुनखे चए थो त मञोसीं इहो साथी मां शहीद उस्ताद बुखारी जो अहिड़ो कलाम ॿुधायो जेको असांजे मन खे छुहे वञे। हाणे जॾहिं मूं ॾिठो ॻोल्हे लिस्ट, त उन में हिकिड़े अनवर हुसैन विस्तड़े उस्ताद बुखारी जो कलाम ॻायो आहे, हिकु मौत मोए जो भउ सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा। यानी कमाल जी ॻाल्हि आहे त हेॾां मौत आहे ऐं होॾां महबूब वेठो आहे, त कंहिंखे छॾे माण्हू, मौत त छॾे कोन थो सघे, महबूब खे माण्हू नथो छॾे सघे। इन अहिड़ी तरह उस्ताद बुखारी जी जेका बि तव्हां शाइरी पढ़ंदो तव्हांखे कमाल जी उन में ॻाल्हि नज़र ईंदी ऐं उस्ताद बुखारी वाक़ई कमाल जो शाइर हुयो। मां त उनखे ॾिठो जहिड़ो, ऐं मुंहिंजी त ख़ुशनसीबी आहे, मुंहिंजे पहिरें किताब जो मुहाग जेको आहे उहो उस्ताद बुखारी लिखियो आहे। मूं लाइ त वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे। बुखारी इनकलाबी ऐं अवामी शाइर हुयो जंहिंजी शाइरी झर जंग पहुती। उनजी शाइरी में ॿोली, उनजो लहजो, उनजो असलूब सादो हुयो, जंहिंजी शाइरी में हिकिड़ो अवामी रंग हो, जंहिंजे करे ई हू अॼु ताईं आम माण्हुनि ताईं उनजी शाइरी पहुतल आहे। सूंहं तुंहिंजी सुरूर जो नालो, सूंहं तुंहिंजी सुरूर जो नालो, नाज़ नखरो गुरूर जो नालो, वाइज़न चप चके विधा पंहिंजा, मूं खयों आहे हूर जो नालो। दिल के दरवाज़ा आहिनि अणगण इश्क लए, रोके रोकींदा केतरा रोकींदड़ राज़ा, उस्ताद अंदाज़ा। थोरा न थोरा मूं ते मारोड़नि जा,
थर में वारी थोरड़ी तियां घणे रा भलायूं भेरा घणे घणा केतिरा ओपरो ओपरो अणिॾिठल थो लॻे ओपरो ओपरो अणिॾिठल थो लॻे अक्स में तुंहिंजो अक्स उस्ताद बुकारी नाए कंहिं अक्स में तुंहिंजो अक्स उस्ताद बुकारी ई गीत कंता तुंहिंजे नाले रक्स उस्ताद बुकारी। असल में सिंधी अदबी संगत मलीर जेका आहे उहा जॾहिं खां वजूद में आई आहे हू पंहिंजा पंहिंजनि जेके असांजा असासा आहिनि जेके उन्हनि जे लाइ कमु कंदी पई अचे। तो साईं जेको उस्ताद बुखारी हुयो अॼु सिंधी अदबी संगत इहो फ़ैसिलो कयो उस्ताद बुखारी जेको असांजो हिकिड़ो महान शाइरु आहे ऐं तमामु वॾो शाइरु आहे अवामी लेवल जो शाइरु आहे उनजी जेका सालगिरह आहे उनखे मल्हायो वञे ऐं उन हवाले सां अॼु असां हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें सिंधी अदबी संगत शाख पारां केक कटियो वेंदो ऐं उनमें मुशाइरो जो पिणु इहतमामु कयो वियो आहे। खंड पताशा वींदा विसरी छाजी माखी छाजी मिसरी मिठड़ो थो ॻाल्हाईं यार महबूब चयो पहुच अची पहुतो हां महबूब चयो पहुच अची पहुतो हां तंदूर हुई वाट सॼी पची पहुतो हां चकचोर ॾिसी हाल गम न करे दिलबर बरहाल तो वटि त बची पहुतो हां। रात ख्वाबन जो ॾही पियो घर मियां रात ख्वाबन जो ॾही पियो घर मियां छॾ इहा कावड़ तूं ओॾे वर मियां रात ख्वाबन जो ॾही पियो घर मियां। तकरीब में जिन बि अदीबनि शाइरनि सियासी समाजी कारकुन शिरकत कई उन्हनि खां जॾहिं असां उस्ताद बुखारी जे बारे में पुछियो त संदन चवणु हो त इनकलाबी तरह क़ौमी तरह ऐं सियासी ऐं समाजी तरह उस्ताद जी शाइरी असां में जागृता पैदा कई आहे। असांजे सिंधी क़ौम खे घुरिजे त सिंध जे हिन मौजूदा हालतुनि में उस्ताद बुखारीअ जी शाइरी खां रहनुमाई वठी सिंध जे मसइलनि ते जदोजहद करियूं। सामी मेमण वाइस ऑफ सिंध लंडन मलीर।